खैरपुर में सिंध एजुकेशन फोरम अदबी कमेटी तरफ़ां शाइर अदीब ऐं कंपेयर हफ़ीज़ अब्बासी जे शाइरी मजमूई असां पीढ़ीअ जा ऐं नातिया शाइरी जी किताब महबूब मदीने वारो जी मुहूरत कई वई। मुहूरती तक़रीब प्रेस क्लब खैरपुर में मुनक़िद कई वई, जंहिंमें ख़ासि महिमान कौसर बुरड़ो, हिज़बुल्ला सुमरो, सजाद मीरानी, मीर सूबेदार सईद, खावंद ॾिनू लाड़क ऐं मुसरत मंगी हुआ। तक़रीब जी शुरूआत में चेयरमैन ज़हीर लाड़क पंहिंजी आजियाणी वारी तक़रीर कंदे चयो त हफ़ीज़ अब्बासी सिंधी अदब जो उहो नालो आहे। संदसि शाइरीअ में शाइरी सादगी, खुलूस ऐं फ़िक्र सां भरपूर आहे। कौसर बुरड़ो ख़िताब कंदे चयो त हफ़ीज़ अब्बासीअ जी शाइरीअ में सिंधी सक़ाफ़त, मुहबत ऐं इंसानियत जो रंग नुमाया आहे। संदसि लफ़्ज़ माण्हुनि जी दिलनि ऐं उमीद में अमन जो पैगाम ॾियनि था। हिज़बुल्ला सुमरो चयो त अदबी दुनिया खे हफ़ीज़ अब्बासी जहिड़ा शाइर घुरिजनि, जेके पंहिंजे कलम सां न रुॻो समाज जा दर्द बयानु कनि था, पर रूहानियत जो अहसासु पैदा कनि था। सजाद मीरानी चयो त हफ़ीज़ अब्बासी जो नातिया शाइरीअ ॾांहुं लाड़ो संदसि अक़ीदत ऐं ईमान जी पुख़्तगी जो अक्सु आहे। संदसि शाइरी पढ़ंदड़नि जी दिलि खे मुनवर करे छॾींदी आहे। मुसरत मंगी चयो त अदब में औरतुनि जी नुमाइंदगी सां गॾु अहिड़ा अदबी मेला ख़ुशाईंदा साबित थींदा जिते मुहबत ऐं इल्म जी ॻाल्हि कई वञे।